मकली वेझो यूसी गलमंडा कलरी देहनारेजा जे ॻोठ साहिब ॾिनो उमराणी भरिसां गुज़रंदड़ समकी शाख जी सालनि खां वठी खाटी ऐं सफ़ाई न थियण करे किनारा कमज़ोर हुजण सबबि राति देर सां समकी शाख खे उल्टो पयल घारनि ॻोठ साहिब ॾिनो उमराणी ऐं ॻोठ यार मोहम्मद शाह खे घेरे में आणे छॾियो। पाणी ॻोठ जे मस्जिद समेत केतिरनि एकड़नि ते कटाई थियल सारियुनि जे फसल खे ॿोड़े छॾियो, जंहिं करे आबादगारनि ॻोठाणनि खे वॾो नुक़सानु पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत शाह खे पयल घारा बंदि करे वरिता। इन मौक़े ते मक़ामी ॻोठाण सईद जमाल शाह, रमज़ान उमराणी, ग़ुलाम नबी उमराणी ॿिनि एहतजाज कंदे चयो त समकी शाख जे खाटी ऐं सफ़ाई न थियण करे घारा मामूल बणियल आहिनि। हिन मुताबिक़ त फौरी शाख जी सफ़ाई कराई वञे। ॻोठ ज़मीनूं ॿुॾी तबाह थी वियूं आहिनि, उनजा बंद किनारा सभु कमज़ोर थी विया आहिनि ऐं उन जी महिरबानी करे खांटी खई वञे। मशीन ॾेई पाणी असांखे कढाए ॻोठ सुकाए असांजी पाणी में जान छॾाई वञे। ॿियो जेको नुक़सानु थियो सां उहो त कोन भरे ॾींदी। असांजो मुतालबो इहो ई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। को वस वारो को दारोके सां ॻाल्हाए, को हद जे ऑफिसर सां ॻाल्हाए। हे ज़ुल्म लॻो पिया आहे। हाणे हो मिस्किन अन्न पिया कढनि हाणे पाणी मां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk